अयाज़ मेलो जिते लफ़्ज़नि खे इज़त मिले थी ऐं फ़िक्र खे मंज़िल। अयाज़ मेलो हिकु नालो जेको हाणे रुॻो हिकु इवेंट नाहे रहियो, पर हिकु फ़िक्र, तहरीक ऐं अणथक सफ़र बणिजी चुको आहे। ॾहाके खां वधीक वक़्त में ही मेलो रुॻो वधियो नाहे, पर वधंदे वधंदे पंहिंजे मयार, मवाद ऐं फ़िक्री वज़न जे करे आलमी अदबी नक्शे ते पिणु पंहिंजी धार ऐं नुमाया सुञाणप ठाहे चुको आहे। शाइरी जी उॾाम में फ़िक्र जो वक़ार, मुबाहिसनि जी तेज़ लहरुनि में बुर्दबारी ऐं मौज़ूअनि जी चूंड में इहा हिम्मत जेके हर साल माण्हुनि खे नए सिर सोचण ते मजबूर कनि थियूं। अयाज़ मेले में रुॻो ॻाल्हि ॿोल जूं वेहकूं न हूंदियूं आहिनि। अयाज़ मेले में लफ़्ज़नि जा मंज़रनामा उभरनि था। अयाज़ मेले में ॻाल्हाइण हिकु ज़िमेवारी बणिजी वञे थी। अयाज़ मेले में ॾाहनि जूं ॻाल्हियूं ॿुधण हिकु नई सोच जी ॻोल्हा बणिजी वञे थी। अयाज़ मेले में अचण ऐं हिते कंहिं बि मौज़ूअ ते बहस हिकु तख़लीक़ी इबादत बणिजी वञे थो। गुज़िरियल 11 सालनि में हिकु मेलो फैशन न पर फ़िक्र जो उनवान बणियो आहे ऐं अॼु उन जो नतीजो इहो आहे त ॾेही तोड़े परॾेही अदीबनि, मुहक़िक़नि, शाइरनि ऐं फ़िक्र जे किरदारनि में हिन मेले जो नालो शान, मान ऐं वॾे वक़ार सां वरितो वञे थो। हिते जेकी किताबनि जा स्टॉल लॻल हूंदा आहिनि, उहे रुॻो किताब हिन मेले ताईं न आहिनि रहंदा, पर ॿियनि मुल्कनि, ॿाहिरी मीडिया ऐं ॿियनि फॉर्म्स ताईं न रुॻो वेंदा आहिनि, पर उते बहसनि जो हिसो पिणु बणिजनि था। अयाज़ मेले जा प्रोसीडिंग्स, ऑनलाइन सेशन्स, डॉक्यूमेंट्रीज़ अॼु केतिरनि ई ॾेही तोड़े परॾेही अदबी सर्कल्स में हवालो बणियल आहिनि। हिते नौजवाननि जे वॾे अंग में हुजण वारो जुनून, 200 खां वधीक रज़ाकारनि जी अणथक महिनत ऐं इंतज़ाम संभालींदड़नि जो इहो तख़लीक़ी डिसिप्लिन हिन मेले खे रुॻो 3 ॾींहंनि जो जश्न नथो बणाए, पर हिकु सालियानी फ़िक्री तहरीक बणाए थो। अयाज़ मेले जा सेशन मुआशिरे जी ज़िमेवारियुनि, अदब जे नवनि लाड़नि, क़ौमी सियासत, औरतुनि जी तहरीक, नई तख़लीक़ ॾांहुं लाड़ो ऐं फ़िक्री आंदमांद जा अहिड़ा मौज़ू खणनि था जेके आम मेलनि में के घणी अहमियत न आहिनि रखंदा। ही मेलो हर साल साबित करे थो त अदब कॾहिं पुराणो नाहे थींदो। अदब उन्हनि माण्हुनि सां ज़िंदा रहंदो आहे जेके सवाल करण खां न आहिनि ड्रिजंदा। अयाज़ मेलो अहिड़े जज़्बे जो मर्कज़ आहे जिते ॻाल्हाइण लाइ वॾी हिम्मत जी घुर्ज हूंदी आहे ऐं ॿुधण लाइ बि वॾे दिलि जी ज़रूरत हूंदी आहे। ही मेलो ॿिन्ही खे अहमियत ॾिए थो। अयाज़ मेलो आलमी सतह ते सिंधी फ़िक्र, सिंधी अदब ऐं मक़ामी बहसनि खे आलमी सतह ते आम्हूं साम्हूं आणे बीहारियो आहे। अयाज़ मेले जा पैनल ॻाल्हि ॿोल, किताब, नवनि किताबनि जो महूरत, बहस, इख़्तिलाफ़ रखंदड़ सोचूं। ही मेलो रुॻो हिकु ब्रांड न आहे रहियो, पर मयार जो नालो बणिजी चुको आहे। अयाज़ मेलो हिकु पैमानो आहे। अयाज़ मेलो हिकु फ़िक्री ज़िमेवारी आहे। अची रहियो आहे अयाज़ मेले जो 11हों एडिशन नए रंग, रूप सां, नए जज़्बे ऐं वलवले सां।